बुकेरा शरीफ में खबर ईंदा हालू तो बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे ही कार्नर गरजाणी शुरू थी वियो। बुकेरा शरीफ में खोखर हाउस ते ज़िला काउंसिल मेंबर आफ्ताब अहमद खोखर तरफां कार्नर गरजाणी चलराई वई, जंहिंमें बुकेरा शरीफ जे सियासी समाजी शख्सियतुनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। कार्नर गरजाणी में आफ्ताब अहमद खोखर तकरीर कंदे चयो त बुकेरा शरीफ जे अवाम खे डेरिंग सिस्टम जो मसलो हमेशा लाइ ख़त्म कंदे पंहिंजी ज़ाती ज़मीन अतयो करण जो ऐलान करियां थो। हिन वधीक चयो त बुकेरा शरीफ जे अवाम हमेशा खोखर बिरादरी जो साथ ॾिनो आहे ऐं हिन दफ़े बि बल्दियाती इलेक्शन में बुकेरा शरीफ जे अवाम असांखे वोट ॾेई कामयाब कंदी। प्रोग्राम में आयल तमाम बिरादरियुनि जे अॻवाननि तकरीरूं कंदे इन ॻाल्हि जी ख़ातिरी कराईंदे चयो त असांखे बारिशुनि में खोखर फैमिली भरपूर साथ ॾिनो ऐं असां ते बि फर्ज़ थिए थो त इलेक्शन में वोट ॾेई कामयाब करियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।